ते एहतजाज हो जेके 10 महीननि खां वठी शोधा ऐं मुतासिरीन जेके आहिनि, जेके नाहक क़ैद में नाजाइज़ कूड़नि पंजनि केसनि में ऐं हुननि जो शहादतूं या हुननि जो केस इन करे आहिनि जो हू पंहिंजे सिंध जे मफ़ादनि लाइ ज़मीनुनि पाणीअ लाइ एहतजाज ते कयो। छो त सदर साहब खे शिकस्त आई 8 जुलाई 2024 ते जेके कैनाल लिखी ॾिनई उन्हनि खे अवाम सिंध जे माण्हुनि रद्द कयो। पोइ उनखां सवाइ ॿियो बि जेको उन वापारु कयो आहे सिंध जी सामूंडी पट्टी, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा मादनी वसीला ॿिया, त यकीननि सम्झो सिंध जी रिएक्शन तेज़ ईंदो। उन करे उन ख़ौफ़ जी अलामत ऐं चिबाटण लाइ हीउ कयो वियो। जेको अमल चिबाटण लाइ कयो वियो उन जो नतीजो आहे 10 महीना थिया आहिनि। पुलिस 5 कूड़ा केस कया, मक़तूलनि खे क़ातिल करे ॾेखारियो उनजे माइटनि खे, ऐं असांजा 3 SSPs मटिजी विया। असांजा कोर्टूं जेके ATC कोर्ट ऐं सेशन कोर्टूं सभु गैर फ़ाल। कोर्टूं अॻु बि ख़राबु हुयूं पर 26-27 तरमियूं खां पोइ उन्हनि जी पाड़ूं पटिजी वियूं। जज नामज़दगीअ जे ज़रिए पिया थियनि जेके अक्सरियत नाअहल आहिनि ऐं हुकूमत जे इशारे ते हलण वारा आहिनि। सो उनजे लाइ आयासीं। उन्हनि जो टियों ॾींहुं ॿुधुमि त प्रेस में त उन्हनि जो एहतजाज पियो हले। उन्हनि जो सिंध यूनाइटेड पार्टी उन्हनि जी इख़लाक़ी ऐं क़ानूनी मदद करे थी, पंहिंजे हालात कंदी रहे थी। उन ॾे अचणु थियो। हाणे अॻिते मंज़िल आहे मुल्क जे अंदरि मजमूई तौर ते सियासी पॉलिटिकल मार्शल आहे, कॉन्स्टिट्यूशनल मार्शल आहे, जुडिशियल मार्शल आहे ऐं मुख़्तलिफ़ 26-27 आइनी तरमीम पीका एक्ट जे ज़रिए SIFC जे ज़रिए यूनिटरी फॉर्म ऑफ गवर्नमेंट आयो आहे। सम्झो वञणु लॻो पियो मिल्कियत जा वारिस मर्कज़ ॾे हवाले थिया। इहे सभु चैलेंजिस आहिनि ऐं बेईमानी ऐं नाइंसाफ़ी जी तर्ज़ हुकुमरानी आहे। मुल्क जी बॉर्डर्स ते सूरत हाल का सुठी कान्हे। मुल्क सां 3 बॉर्डरिंग मुल्क ईरान, हिंदुस्तान ऐं अफ़गानिस्तान टिनी ते सुठा हालात न आहिनि ऐं उन लाइ का संजीदा कोशिश बि कान्हे। ऐं असांजी ध्यानु वरी मिडल ईस्ट में अमन करण ॾे आहे। ऐं सम्झां पियो इहो घर में जहिड़ो हुजे ऐं या अकुलमंदी कोन्हे। ऐं उन करे असां हिकिड़े मुल्क जा शहरी ऐं पंहिंजे सिंध वतन जा मोबे वतन क़ौमी कारकुन आहियूं। उन करे सिंध जो सौदो करे आयल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकुमरानी ऐं जी भरपूर मुखालफ़त कंदा